अजी नाज़रीन अहम इंकिशाफ थियो आहे। अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुचायूं पिया त ट्रक ड्राइवर जी बदमाशी लाड़काणे जे वापारी पारां घुरायल पंजाब मां सारियुनि जे आर्डर मां शिकारपुर जी हद में चोरी कई पई वञे। नाज़रीन अहम इंकिशाफ थियो आहे। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया शिकारपुर जी हद में ट्रक ड्राइवर सरेआम चोरी कंदे ॾिसी सघिजे थो, जॾहिं त अहिड़े वाक़े ते सिंध बलोचिस्तान राइस मिलर्स एंड ट्रेडर्स एसोसिएशन जे मरकज़ी सदर जनाब कमरदीन गोपांग ऐं मरकज़ी जनरल सेक्रेटरी असद अली तुन्यो तहरक में ईंदे चयो आहे त अहिड़े बदमाश ड्राइवर ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं। लिहाज़ा अहिड़े आर्डर जी निशानदही कई वञे त ही पंजाब खां आर्डर कंहिंजो आहे, जॾहिं त ट्रक ड्राइवर ऐं ड्राइवर जी बदमाशी वाज़ह स्क्रीन ते ॾिसी सघिजे थी। नाज़रीन अहम इंकिशाफ आहे। मां ताईं पहुचाई पिया ख़बर त ट्रक ड्राइवर जी बदमाशी जॾहिं त लाड़काणे जे वापारी पारां घुरायल पंजाब मां सारियुनि जे आर्डर मां शिकारपुर जी हद में सरेआम चोरी कई पई वञे, जॾहिं त ट्रक जो नंबर ऐं ट्रक ड्राइवर जी बदमाशी स्क्रीन ते वाज़ह तरीक़े सां ॾिसी सघिजे थी।